ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी तमामु सुठी कहाणी थो ॿुधायां। हिकिड़ो राजा हो, तमामु दानवीर राजा। हिकु ॾींहुं हू अनाउंसमेंट थो करे कि सुभाणे सुबुह खां 9 बजे मां पंहिंजो ख़ज़ानो खोले छॾींदुसि, जंहिंखे जेको खपे उहो खणी वञे कर। सुबुह खां रस लॻी थी वञे। हिकिड़ो शरीफ़ भाई हो, उहो बि लाइन में अची बीहे थो, पर उनखे ख़बर देरि सां थी पए। जेसि ताईं लाइन वधे शाम जो 5 बजे उहो ख़ज़ानो चईं बंदि थी वेंदो, दरवाज़ो बंदि थी वेंदो, वरी ॿिए ॾींहुं 9 बजे खोलींदासीं। त उहो पहिरें ॾींहुं वीचारो जॾहिं अॻियां पहुचे थो त 5 थी था वञनि, वरी दरवाज़ो बंदि थो थी वञे। चए थो ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे, ॿिए ॾींहुं सुबुह जो ईंदुसि। वरी ॿिए ॾींहुं सुबुह जो चए थो 9 बजे खुलंदो, मां 7 बजे थो वञी बीहां करे त मुंहिंजो नंबर लॻी वेंदो। वरी 7 बजे वञी लाइन में बीहे थो त अॻे थोरा माण्हू ॿिया बि हुआ, हीअ बि लाइन में बीहे थो। वरी ॿिए ॾींहुं बि उनजो नंबर नथो लॻे ऐं हू मोटी थो वञे करे। टे ॾींहुं चए थो अॼु मां 5 बजे वञी लाइन में बीहां थो करे, त 5 बजे वञी लाइन में बीहे थो। पर जीअं ई लाइन में बीहंदो, पंहिंजे पुठिए वारे खां पुछंदो, भाई तोखे छा तकलीफ़ थिए? त जीअं ई हूअ ई तकलीफ़ ॿुधाईंदो, मूं वटि पैसा कोन्हनि, मुंहिंजो पुटु बीमार आहे, मुंहिंजे असां खाधो न आहे, असांखे हीअं न आहे, त उनजो दुख ॿुधी करे हू उनखे अॻियां करे छॾींदो ऐं पाण पुठियां थी वेंदो। ईअं करे करे हमेशह ॿियनि खे अॻियां करे लास्ट में अची बीहंदो त तेसिताईं ख़ज़ाने जो दरवाज़ो बंदि थी वेंदो। ईअं थींदे थींदे सांदे हफ़्तो थी वियो। राजा जी नज़र ई भई भाई रोज़ु अचे त थो, पर वठे कुझु कोन थो, खणी कुझु नथो सघे। हिनजो छा प्रॉब्लम छा आहे, मां हिन खां पुछां। आख़िर हफ़्ते खां पोइ हुनखे घुराएसि थो, चएसि थो भाई ॻाल्हि छा आहे? तूं त रोज़ु सुबुह जो मां तोखे 9 बजे लाइन में बीठे, तॾहिं बि तोखे कुझु न लॻो, वरी तूं पुठियां थी वें, वरी 7 बजे, वरी 5 बजे। ॻाल्हि छा आहे भला? तूं छा पियो करीं? तूं करे हेॾो तूं छा पियो करीं हेॾो? चई महाराज छा आहे, तव्हां वटि ख़ज़ानो आहे, तव्हां पंहिंजो ख़ज़ानो विरायो पिया। मूंखे लाइन में नंबर हो, मां उहो ॿियनि खे विरायां पियो। भई तव्हां भले अॻियां थियो, मां पुठियां थो थियां। त जीअं मां तव्हां ॿियनि जी मदद पिया कयो, मां बि ॿियनि जी मदद पियो कयां। मुंहिंजी कैपेसिटी हुई कि मां पंहिंजो लाइन जो नंबर हुनखे अॻियां ॾियां, मां हुनजे पुठियां बीहां। तव्हां ख़ज़ानो पिया विरायो, ॿई कमु साॻियो पिया कयूं। तव्हां वटि जेको आहे तव्हां विरायो पिया, मूंखे जेको आहे मां विरायां पियो। त ईअं ज़िंदगीअ में बि तव्हां नंढी नंढी ॻाल्हि ते बि कंहिंखे ख़ुशी ॾेई था सघो। ज़रूरी न आहे कि तव्हांखे पैसा विराइणा आहिनि। तव्हांखे जेका कंहिंसां सुठो मिठो ॻाल्हायो, कंहिंखे हिमथायो, कंहिंखे काई थोरी मदद कयो, तव्हांजे जेके आसपास में जेके नौकर कमु था कनि उनसां मिठो ॻाल्हायो। उनजी पघार अगरि मार्केट में उनजी पघार 1000 आहे, तव्हां उनजी 1200 कयो, 200 वधायो, त उनखे जेका ख़ुशी मिलंदी, उनजूं जेके दुआऊं मिलंदो, उहे ॾाढियूं तव्हांखे ज़िंदगी में मदद कंदियूं। चओ ओम साईं राम।